नाज़िन पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असांजा सियासतदान पुरानी दुश्मनी ते लही आया आहिनि। पीटीआई ऐं नून लीग जे हुकूमतुनि अवाम खे को बि रिलीफ न ॾिनो। पीपल्स पार्टी वटि ग़रीब अवाम खे रिलीफ ॾियण जो प्लान आहे। खेसि मौक़ो ॾिनो वियो त हू अवाम जी क़िस्मत तब्दील करे छॾींदो। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। अपरदीर में वर्कर्स कन्वेंशन के खिताब कंदे पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असांजा सियासतदान पुरानी दुश्मनी ते लही आया आहिनि। पीटीआई ऐं नून लीग जी हुकूमतुनि अवाम खे को बि रिलीफ न ॾिनो। पीपल्स पार्टी वटि ग़रीब अवाम खे रिलीफ ॾियण जो प्लान आहे। खेसि मौक़ो ॾिनो वियो त हू अवाम जी क़िस्मत तब्दील करे छॾींदो। अगर मसला है तो हमारे पुराने सियासतदानों के पुराने सियासत का मसला है। वो सियासी मुखालफत नहीं, वो जाती दुश्मनी पे उतर आए हैं। इसलिए हमने समझा था कि हम जो पाकिस्तान के 3-4 अहम मसले, हमारा मुआशी बहरान, खारजा सतह पे बहरान, सियासी आईनी जमहूरी बहरान, मुआशरे के बहरान, इस इत्तेहाद से हम तमाम मसाइल का मुकाबला करेंगे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पंजाब ऐं लाहौर जा सियासतदान महदूद सोच जा मालिक आहिनि। नफ़रत जी सियासत सां अवाम जो नुक़सान थी रहियो आहे। सुठी नीयत सां कमु कजे त बहरान मां निकिरी सघिजे थो। हुन चयो त मुल्क में गुरबत ऐं बेरोज़गारी में इज़ाफ़ो थी रहियो आहे। खेसि मौक़ो मिलियो त हू आलमी सतह जूं इस्पतालूं क़ाइमु करे ॾेखारींदो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त पंजाब जा सियासतदान न खेॾंदा ऐं न ई वरी खेॾण ॾींदा आहिनि। ख़बर नाहे त पीरसन सियासतदाननि जा कहिड़ा इरादा आहिनि। पाकिस्तान के अवाम बहुत से मसाइल का सामना कर रहे हैं। आपको मालूम है कि महंगाई तारीखी सतह पे पहुंच चुका है। इस्लामाबाद के हुक्मरानों को कोई एहसास नहीं है। मैं आपसे वादा करता हूं, आप पीपल्स पार्टी को जितवाए, बड़ी अक्सरियत से जितवाए, तो मैं ना सिर्फ यहाँ एक 500 बेड का हॉस्पिटल और वो भी 6 महीने के अंदर ही अंदर बनाऊंगा। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवाम पीटीआई जो हक़ीक़ी रूप ॾिसी चुको आहे। तबाहीअ खां सवाइ कुझु न मिलियो। अवाम महंगाई लीग खे बि ॾिसी चढ़ियो आहे। शींहं त ॿिली निकितो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सियासतदान 18 तरमीम तब्दील करण जी कोशिश करे रहिया आहिनि। आम चूंडुनि में खेनि न कामयाबी मिलंदी, न 2/3 अक्सरियत हासिल थींदी। कि बाहर से लोग आकर रोजगार करेंगे पाकिस्तान में। याद है आपको, हमारा खान साहब का ये दावा था। हमने जो NICVD कराची में खोला है, वहां के ही अमेरिका से डॉक्टर्स आके काम कर रहे हैं कि हम 18वीं तरमीम पे सही तरीके से सही मानों पे अमल दरामद करेंगे। तमाम जो इस्लामाबाद में वजारतें हैं जो कि 18वीं तरमीम के तहत नहीं होने चाहिए, उनको बंद कर देंगे, उनका बजट भी बंद कर देंगे और वो पैसा वो सालाना 100 अरब रुपया आप पे खर्च करेंगे।